डिप्रेशन या क्लिनिकल डिप्रेशन या उदासी ऐं मायूसी वारी बीमारी। हूअं त रोज़मर्रा जी ज़िंदगी में कॾहिं असां ख़ुशि हूंदा आहियूं, कॾहिं मायूस हूंदा आहियूं। कंहिं ॾींहुं सुबुह जो उथंदासीं पिया गाना ॻाईंदासीं ऐं सुकून में हूंदासीं, वेंदासीं ऑफिस में सभिनी सां मज़ाक़ वेठा कंदासीं, ऐं कॾहिं कॾहिं उथंदासीं मज़ो ई न ईंदो, चवंदासीं अलाए छा आहे। ऐं इन जो मतिलबु न आहे त असां बीमार थी वियासीं, इहो डिप्रेशन थी वियो असांखे। इहो नॉर्मल आहे। या कॾहिं कॾहिं को असांखे वॾो हादसो अची वेंदो आहे, को वापार में नुक़सानु थी वञे, या को असांजो प्यारो गुज़री वञे, पोइ ज़ाहिर आहे असां परेशान थींदासीं, मायूसी थींदी, दिलि खे ख़ुशी न ईंदी। पोइ इहो न आहे त असां डिप्रेशन में अची वियासीं। या जेको आहे इहो नॉर्मल आहिनि सभु। इहे वक़्त सां आस्ते आस्ते सही थी वेंदा आहिनि, बग़ैर कंहिं दवा जे, बग़ैर कंहिं ॻाल्हि जे। छड़ो ॻाल्हि ॿोल सां, हिक ॿिए सां शेयर करण सां, ॻाल्हियुनि सां फ़र्क़ु अची वेंदो आहे, ऐं इनखे बीमारी न चवंदा आहियूं असां। जॾहिं असां क्लिनिकल डिप्रेशन या मेजर डिप्रेशन या उदासी ऐं मायूसीअ जी बीमारी जी ॻाल्हि था कयूं, त उन में इहो थींदो आहे त माण्हू खे अंदर में ख़ुशी छॾाए वेंदी आहे, ऐं माण्हू सदाईं अंदर में ईअं महसूसु कंदो आहे। इहो न त सुबुह जो महसूसु कंदो, वरी शाम जो ठीकु थी वेंदो, वरी सुभाणे वरी ठीकु थी वेंदो। उहो मुसलसिल पाण खे अंदर में नाख़ुशि महसूसु कंदा आहिनि, मायूस महसूसु कंदा आहिनि, उनखे मज़ो न ईंदो आहे। कंहिं बि शइ में मज़ो निकिरी वेंदो आहे। मुंहिंजी खाइण में मज़ो थो अचे, कचहरी में मज़ो थो अचे पियो दोस्तनि सां, उहो मज़ो न ईंदो उनखे। अलाए चवंदा छो, छा थी वियो मूंखे? पहिरियों कीअं कचहरियुनि वारो हूंदुसि, मज़े वारो हूंदुसि, हाणे अलाए छो मूंखे मज़ो ई नथो अचे इहो। ऐं उन्हनि खे ॿियूं बि ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, जीअं जीअं निंड फिटी वेंदी आहे। अॻे जीअं सुकून सां निंड कंदा, हाणे राति जो या त निंड अचण में तकलीफ़ हूंदी, या बेक़रारी वारी निंड ईंदी, या वरी सुबुह जो सवेरो थी वेंदा, या जे सुबुह जो उथंदा त फ्रेश न हूंदो आहे, लॻंदो राति निंड कई कोन्हे। घर वारा चवंदा भई सॼी राति निंड कई आहे, तो खुंगरा पिया आहिनि। उहो चवंदो मूंखे निंड आई ई कोन्हे, छो त हुनखे सुकून वारो फ्रेश निंड न ईंदी। हुनजी बुख बि घटिजी वेंदी आहे, पोइ खाईंदा घटि, हुनजो वज़न घटिजी वेंदो आहे। कॾहिं कॾहिं डिप्रेशन में वरी बुख घणी लॻंदी आहे, माण्हू खाईंदा घणो आहिनि वरी, ऐं वज़न वधी वेंदो आहे हुनजो। अहिड़े तरीक़े सां कॾहिं कॾहिं वरी निंड माण्हू खे घणो ईंदी आहे, सॼो ॾींहुं सुम्हिया पिया हूंदा आहिनि, लेटिया पिया हूंदा आहिनि, पुॼंदो न आहे हुन खां काई शइ करण जी। ऐं कुझु माण्हुनि जी वरी याददाश्त या मेमोरी जेका घटिजी वेंदी आहे, कंहिं ॻाल्हि ते फोकस न करे सघंदा आहिनि, कंसंट्रेट न करे सघंदा आहिनि, ध्यानु न लॻाए सघंदा आहिनि। ऐं वरी कॾहिं कॾहिं एनर्जी घटि हूंदी आहे, माना शक्ति न हूंदी, ताक़त न हूंदी, कमु बि घटि कंदा, पोइ बि थकावट महसूसु कंदा, चवंदा अलाए छो मां कमु बि एॾो नथो कयां, अलाए छो थकी थो पवां हाणे मां। हाणे हिन जो मतिलबु न त हर डिप्रेशन जे माण्हू खे सभई शयूं हूंदियूं, कुझु शयूं हूंदियूं, यानी 5-6 शयूं हूंदियूं आहिनि जंहिं माण्हू खे इहे इन्हनि अलामतुनि मां त चवंदा आहियूं माण्हू खे डिप्रेशन जी तकलीफ़ आहे, ऐं उहे मुस्तक़िल रहनि। ॿी हिकिड़ी जेका तकलीफ़ हूंदी आहे, पंहिंजो पाण खे अंदर में घटि महसूसु कंदा आहिनि, चवंदा आहिनि त भई मां कुझु बि न आहियां, मां कंहिं कम जो न आहियां, मुंहिंजो रहण जो छा मतिलबु आहे। कॾहिं कॾहिं ईअं बि ख़्यालु हूंदा आहिनि त बसि मालिक खणी छॾे मूंखे। या कॾहिं कॾहिं शदीद डिप्रेशन थींदो आहे त माण्हू पाण खे मारण जी कोशिशि कंदा आहिनि, कुझु मारे बि छॾींदा आहिनि पाण खे। पाकिस्तान इंडिया में ख़ासि तौर डिप्रेशन जा माण्हू ई सिधा न ईंदा आहिनि त डॉक्टर मूंखे मायूसी आहे, मूंखे मज़ो न आहे। छो त अगरि ईअं चए त घर वारा ई चवंदा आहिनि त भई तोखे मानी ड्रवती आहे, मोचड़ो घटि आहे, छा आहे, तूं बि हर शइ तोखे ॾिनल आहे, उन खां पोइ बि जेको आहे चए थो ख़ुशी न आहे। या अगरि का नुंहुं हूंदी घर में चवंदी ससु खे त भई जेको आहे मूंखे मायूसी आहे, चवंदी भई तोखे सभु शइ आहे त तूं जेको आहे छाजी तोखे मायूसी अची वई। या पुटु चवंदो पीउ खे त मूंखे जेको आहे मज़ो न आहे, मायूसी आहे, बाबा मस्तु परेशानियूं असांखे, तोखे कहिड़ियूं। असांजे पाकिस्तान इंडिया में माण्हू जेको आहे इहा अलामत ॿुधाईंदा ई न आहिनि अचण सां डॉक्टर खे या घर में। उन्हनि खे छा थींदो आहे, जिस्म में तकलीफ़ूं महसूसु थींदियूं, कमज़ोरी महसूसु थींदी, बेचैनी थींदी, जिस्म में सूरत न आहे, कॾहिं पेट में सूरु, कॾहिं पुठीअ में सूरु, कॾहिं मथे में सूरु। टेस्टियूं कराए सभु नॉर्मल ईंदियूं, डॉक्टर चवंदा कुझु कोन्हे तोखे। भई चवंदा कुझु कोन्हे त मूंखे छो आई आहे तकलीफ़? त हुनखे जिस्मानी तकलीफ़ूं थींदियूं, कमज़ोरी हूंदी, पिया ड्रिपियूं लॻाईंदा, डॉक्टरनि खां वेंदा, भई मूंखे ग्लूकोज़ जी ड्रिपियूं हणो, मूंखे बी कॉम्प्लेक्स जा इंजेक्शन हणो, कमज़ोरी आहे मूंखे। पर असल में छा हूंदा हुनखे
अगरि तव्हां तफ़सील सां पुछंदो त हीअ तव्हांखे ॿुधाईंदा अॻिते हली त हाय मूंखे अंदरि में मज़ो बि नथो अचे, अॻे त न हूंदो, हाणे मूंसां ईअं थियो आहे। हीअ बीमारी ॾाढी आम बीमारी आहे। अंदाज़नि ईअं सम्झो त 100 मां 10 माण्हुनि खे ज़िंदगी में कॾहिं न कॾहिं हीअ तकलीफ़ थी सघे थी। हाणे ॻाल्हि आहे त इहे डिप्रेशन थींदो छो आहे माण्हूअ खे? हिकिड़ो त हूंदो आहे जेनेटिक, माना मौरूसी तौर ते ख़ानदान में जीन्स में ईंदो आहे। कॾहिं माण्हू खां पुछंदासीं त भई चवंदा मुंहिंजे पीउ खे हीअ तकलीफ़ आई, मुंहिंजी माउ खे तकलीफ़ आई, मुंहिंजे भाउ खे तकलीफ़ आई, उनखे बि हुई आहे। ऐं ब्रेन में बाक़ाइदा ॾिठो वेंदो आहे कुझु चेंजिस बि हूंदियूं आहिनि उन्हनि खे, कुझु कीमिकल्स हुनजा अप एंड डाउन हूंदा आहिनि। छड़ो ईअं न त डिप्रेशन तुंहिंजे मथे में आहे, तूं छो सोचें छो तूं सोच न तुंहिंजी डिप्रेशन हले वेंदो, ईअं न आहे डिप्रेशन। जॾहिं हे डिप्रेशन हूंदो आहे न, इहो वाक़ई छड़ो चवण सां हलियो न वेंदो आहे, उनजो इलाजु थींदो आहे, पोइ वेंदो आहे। ईअं वञी सघे थो पर पोइ लंबो वक़्तु वठंदो, छो त जिस दिमाग़ में कीमिकल्स घटिजी वेंदा आहिनि। हिकिड़ो कीमिकल हूंदो आहे सीरोटोनिन, ॿियो नार एपिनेफ्रिन, डोपामिन, इन्हनि जो मक़दारु चेंज थी वेंदो आहे, घटिजी वेंदो आहे। ऐं ॿियो हूंदो आहे इहो, नंढे हूंदे असां सां कहिड़ियूं तकलीफ़ूं थियूं, घर में असां सां कीअं हलिया, ॿाहिरि दोस्त कीअं हलिया, के ॿारनि खे जेको आहे चवंदा आहिनि तूं किनो आहे, कोझो आहे, कारो आहे, तो कुझु नथो अचे, बेवकूफ़ आहे, गॾु आहे। पोइ ॿार जेका नंढे हूंदे खां सेल्फ एस्टीम घटिजी वेंदी आहे, इन्हनि खे अॻिते हली पोइ डिप्रेशन थी सघंदो आहे। या जेको आहे अब्यूज़ थिए कंहिं क़िस्म जो, कॾहिं फिज़िकली धक हणंदा आहिनि ॿार खे, या सेक्शुअली अब्यूज़ थिए, या इन सां बि जेको आहे माण्हू खे अॻिते हली डिप्रेशन जा चांस वधी वेंदा आहिनि। उनखां अलावा जेके रोज़मर्रा जी ज़िंदगी में अॼुकल्ह जा मसइला आहिनि, जॉब हलियो वञे, बिज़नेस में मज़ो न हुजे, पैसा न हुजनि, घर जा मसइला हुजनि, घर में झगड़ा लॻा पिया आहिनि, ससु नुंहुं सां नथी ठहे, मुड़ुसु ज़ाल सां नथो ठहे, त सभु इहे मिली करे डिप्रेशन करे सघनि था। सो हिकिड़ी शइ सां न थींदो आहे, इहे सभु मिली करे फैक्टर्स, उनखां पोइ माण्हू खे डिप्रेशन थी सघंदो आहे। हाणे उनजो इलाजु कीअं कजे? जीअं मां पहिरियों चयुमि त इहो छड़ो चइजे भई न सोच तुंहिंजे मथे में न आहे त डिप्रेशन न आहे। हाणे जिन माण्हुनि खे डिप्रेशन न थियो हूंदो आहे न, उहे त ईअं चवंदा आहिनि त छाजो डिप्रेशन, पर जिन खे हूंदो आहे न उन्हनि खां पोइ जिते उनखे कहिड़ी तकलीफ़ आहे, उनजी जेका अज़ियत हूंदी आहे उनजो अंदाज़ो नथो लॻाए सघिजे। पोइ उहे माण्हू कॾहिं पीरनि ते वेंदा आहिनि, फ़क़ीरनि ते वेंदा आहिनि। अॼुकल्ह साइंसी तहक़ीक़ सां उनजो इलाजु आहे, कुझु काउंसलिंग सां, तौर तरीक़नि सां, उनजी सेल्फ एस्टीम वधाइबी आहे, उनखे सोचण जा तरीक़ा जेके चवंदा आहियूं असां मुनफ़ी सोच, जीअं न सोचे, गिलास अधु भरियल हुजे त को माण्हू ॾिसंदो अधु भरियल आहे, को चवंदो अधु ख़ाली आहे। पोइ उनखे असां इहो तरीक़े सां सोचींदा आहियूं त भई ज़िंदगी में ॿियूं शयूं अचनि त ॿियूं मालिक तोखे कहिड़ियूं सुठियूं शयूं ॾियनि। पोइ आस्ते आस्ते सोचणु जेको आहे मुसबित थींदो आहे, नेगेटिव न हूंदो आहे। अहिड़े तरीक़े सां दवाउनि जो बि वॾो हिन में अमल दख़ल आहे। दवाऊं थियनि थियूं जेके दिमाग़ में कीमिकल ॿुधाया थी न घटि वधि थी वेंदा आहिनि, उन्हनि खे ठीकु कंदियूं आहिनि। पोइ उहे जेके सीरोटोनिन ठीकु थी वेंदो आहे त माण्हू पोइ सोचण में सुठो सोचींदो आहे, उनखे ख़ुशी ईंदी आहे, मज़ो ईंदो आहे। पोइ इहो कुझु अरसे ताईं दवाऊं हलाइणी पवंदियूं, न त दवा वरी महीनो ॿ हलाए बंदि कबे, काफ़ी अरसो हलाइणी पवंदी आहे। कुझु माण्हू चवंदा आहिनि दवाऊं न खाइजनि, जी आदत थी वेंदी, ईअं न आहे। हीअ दवाऊं ईअं जीअं ब्लड प्रेशर जी गोरी खाइबी आहे, त हाणे आदत न आहे पर खाइणी पए थी। चश्मो लॻल आहे, हाणे चश्मो लॻो मां हयो आहे पाण खे, इहो आदत न आहे मुंहिंजी, त मुंहिंजी आदत थी वई आहे, हाणे इहा आदत न आहे, मुंहिंजी ज़रूरत आहे। त कुझु माण्हुनि खे जॾहिं कीमिकल दिमाग़ जा इम्बेलेंस थींदा आहिनि, पोइ कुझु गोरियूं खाइणी पवंदियूं लंबे अरसे ताईं। ऐं हिकु नशे जूं गोरियूं न हूंदियूं आहिनि, कॾहिं कॾहिं इहो चवंदा आहिनि भई नशे जूं गोरियूं खाई टुल कई वेठो आहे माण्हू, ईअं न आहे। अॼुकल्ह जे गोरियुनि में कोई नशो न हूंदो आहे, बाक़ाइदा माण्हू कमुकारु करे सघे थो, हली सघे थो, कोई प्रॉब्लम न हूंदो आहे। कंहिं ज़माने में गोरियूं हूंदियूं अहिड़ियूं जंहिंमें निंड घणी हूंदी, नशो घणो हूंदो, पोइ चंहिंजे करे माण्हू चवंदा आहिनि अॼु ॾींहं ताईं, पर हाणे उहा ॻाल्हि बदिलजी वई आहे। त अगरि डिप्रेशन ठीकु नथो थिए, ॻाल्हाइण सां, तौर तरीक़नि सां, उनजो गोरियुनि सां इलाजु कराइणु तमामु ज़रूरी आहे। छो त मूं ॿुधायो कॾहिं कॾहिं माण्हू एॾा मायूस थी वेंदा आहिनि जो माण्हू ख़ुदकुशियूं करे छॾंदा आहिनि। तंहिंजे करे उनजो इलाजु करणु घुरिजे। उनखे जंहिंखे बि आहे घर वारा उन सां सम्झनि, उनखे जेको आहे अहसासु कनि त हिनखे तकलीफ़ ईअं ई आहे जी ॿी तकलीफ़ आहे। जीअं कंहिंजी ॼंघ भॼी वेंदी आहे त कीअं उनजो असां ख़्यालु कंदा आहियूं त भई टंग वीचारे जी भॼी पई आहे। सम्झण ई वॾी ॻाल्हि आहे। उनखे जॾहिं सम्झंदव न त वाक़ई तोखां तकलीफ़ आहे, उनजो अधु बार रहिजी वेंदो त मूंखे कोई सम्झे नथो माण्हू। तंहिं करे हिननि वीडियो जो जेको ॿियो इहो ज़रूरत बि आहे त अगरि तव्हांखे पाण खे डिप्रेशन न आहे त कंहिं घर वारे खे आहे, कंहिं दोस्त खे आहे,
उनजो अहसासु करणु घुरिजे त उनखे तकलीफ़ आहे। हाणे हीअ जेका आहे वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे उनखे लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो, महिरबानी।